अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सूर्य सॾ थियो का हलंदीअ जेॾियूं वञण तिन पियो नालो नींहं गिनण जे। भलारे बिट धणी जे भलारे बेत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन था थी दुनिया जे कुंड कुड़िछ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मेणी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 20 मई ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे आऊं जो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरुआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में असीं वर्क वराईंदासूं उन्हनि तारीख़ी किताबनि जा जिन में सचाई जा सॾ बि आहिनि त तारीख़ी जदोजहद जा उलड़ा बि आहिनि, जिन में उन्हनि शख़्सियतनि जो ज़िक्र बि आहे जिन जदोजहद जे मैदान में चयो थे आॾो टकर टर मतां रोह रतियूं थी। सभ खां पहिरियां असां जंहिं किताब जा वर्क वराईंदासूं जो ख़ालिक़ आहे सिंध जी मज़ाहिमती जदोजहद जो हिकु अॾोल सिपाही जदीद सिंधी साफ़ जो बानीकार रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो बानी साईं इमदाद अली ओढो। जंहिं किताब मां असीं चूंड वर्क पेश करे रहिया आहियूं उन किताब जो नालो आहे निंड नहेरियो नेण। साईं इमदाद अली ओढो बाबति ॿुधाईंदा हलूं त हूअ अवामी आवाज़ सोभ ऐं सिंध सुजाग जो बानी रहियो। साफ़ जे मैदान में हुन सिंध जी आवाज़ खे बुलंद कयो। हुनखे केतिरियूं आछूं थियूं, हुन क़ैद क़बूलिया पर कॾहिं बि हक़नि जे हासिलात वारी जदोजहद में सौदेबाज़ी न कई। सिंध जे सियासी किरदारनि बाबति जॾहिं बि लिखियो वेंदो तॾहिं संसन नालो उन्हनि किरदारनि में लिखियो वेंदो जेके सोन ते सेण नाहिनि मटाईंदा। किताब निंड नहेरियो नेण मां जेको मज़मून असांजे चूंड कयो आहे उनजो उनवान आहे शेख अज़ीज़ सहाफ़त इल्म ऐं अदब जो पारखू। इहो मज़मून 15 नवंबर 2018 ते नाले वारे साफ़ी अदीब मौसीक़ी जे पारखू शेख अज़ीज़ जे 40 जे मौक़े ते खेसि भेटा पेश करण लाइ लिखियो वियो हो। ही ॻाल्हि जनवरी 1974 जी आहे जॾहिं मां हिकु राति हैदराबाद में सलीम काज़ी मोहम्मद अकबर जो फर्ज़ंद जो महिमान थी रहियसि। पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई। सिंध में मुमताज़ भुट्टो वॾो वज़ीर हुयो। हुकूमत बांग्लादेश खां 2 लख बिहारियुनि खे पाकिस्तान आणण जो फ़ैसिलो कयो हो। उन फ़ैसिले ते सिंधियुनि खे ख़दशो हो त इहे सभु अची सिंध में आबाद थींदा। बिहारियुनि ख़िलाफ़ सिंध यूनिवर्सिटी में समूरियुनि शागिर्द तनज़ीमनि जे गॾियल इतिहाद हेठि ज़बरदस्त तहरीक हली। तहरीक दौरान मूंखे 21 सेप्टेम्बर 1973 ते वॾे वज़ीर बिहारियुनि जे मसइले ते ॻाल्हाइण लाइ घुराए सण बि नौकिरी जी आछ कई जेका मूं पाण खे विकण जे बराबरि सम्झी ठुकराए छॾी। जेकॾहिं हुन वक़्तु नौकिरी जा ऑफर क़बूल करिया हा त 22 ग्रेड ताईं पहुची रिटायर थिया हा। उन वक़्तु कामरेड जाम साकी ऐं ॿिया अॻवान जेलनि में हुया ऐं मां सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो क़ाइमु मक़ाम मरकज़ी सदर हुयसि। हुकूमत मूंखे ख़रीद करे बिहारियुनि ख़िलाफ़ु हलंदड़ तहरीक खे धकु पहुचाइणु चाहे पई। इनकार करण जे नतीजे में 2 हफ़्तनि खां पोइ मूंखे सिंध यूनिवर्सिटी मां 5 सालनि लाइ रेस्टिकेट कयो वियो। उन दौर में सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह वाइस चांसलर हुयो। डिफेंस पाकिस्तान रूल्स DPR ऐं 13D तहत केस दाख़िल कया विया। असांजे बिहारियुनि ख़िलाफ़ु हलायल तहरीक जो नतीजो इहो निकितो जो 2 लखनि जी बजाए 50,000 बिहारी अची सघिया। वधीक बिहारियुनि खे ज़ुल्फ़कार अली भुट्टे सिंध में शागिर्दनि जी सख़्तु एहतिजाज करण सबबि वठण खां इनकार कयो। भुट्टे साहिब खे इहो यकीन ॾियारियो वियो त बिहारियुनि खे क़बूलण जी सूरत में उहे फिरी गिरी सिंध जे शहरी इलाइक़नि ख़ुसूसन कराची ऐं हैदराबाद में अची डेरो जमाईंदा ऐं हुकूमत जे अहिड़े अमल करे सिंध में पार्टी जी मुखालफ़त वधी वेंदी। रूपोशी दौरान मुंहिंजी गैर मौजूदगी में 20 अक्टूबर 1973 में सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो मरकज़ी कन्वेंशन जैकमाबाद में थियो जंहिंमें मूंखे सदर ऐं शहीद नज़ीर अब्बासी खे जनरल सेक्रेटरी नायब सदर ख़ैर मोहम्मद जोणो
ऐं आसफा रिज़वी जॉइंट सेक्रेटरी सुहेल सांगी खे यकराए चूंडियो वियो। हालांकि मूं दोस्तनि खे चयो हो त मां वर्कर थी कमु करणु चाहियां थो, तव्हां भले कंहिं ॿिए दोस्त खे सदर जो उहिदो ॾियो, पर दोस्तनि जी गॾियल सलाह करे मूं फ़ैसिलो क़बूलु कयो। उन फ़ैसिले ते घर वारा सख़्तु नाराज़ हुआ। उन्हनि जो चवणु हुयो त तोखे सरकार सणबी नौकरी ॾिए पई, सा क़बूलु करे पाण ऐश करी हा ऐं ख़ानदान खे बि फ़ाइदो थिए हा। उहो त तो न कयो, वरी शागिर्दनि तोखे सदर चूंडे तुंहिंजे लाइ ऐं ख़ानदान लाइ वॾा मसइला पैदा कया आहिनि। उन वक़्तु मुंहिंजी गिरफ़्तारी लाइ अक्सर मुंहिंजे भाइरनि खे पुलिस तंग कंदी रहंदी हुई ऐं घुराए थाणे ते विहारियो वेंदो हो। ऐं पोइ असांजो चाचो नबी बख्श ख़ान ओढो SP पुलिस ताईं पहुची भाइरनि खे उन आसिरे ते छॾाईंदो हुयो त उन्हनि खे छॾियो त हूअ तव्हांखे इमदाद हथ करे तव्हां ताईं पहुचाईंदा। मरकज़ी सदर जी हैसियत में ख़ुदा बख्श जमाली जे फ़र्ज़ी नाले ऐं ॾाढ़ी सां समूरी सिंध में अंडरग्राउंड सरगर्मियूं जारी रखियूं। अंडरग्राउंड सरगर्मियुनि खे जारी रखण लाइ पोस्ट कार्ड वसीले SNSF जे ब्रांचनि खे आगाह कयो वेंदो हो। ख़त जी इबारत खुफ़िया हूंदी हुई, जंहिंमें लिखियो वेंदो हो त मौलवी साहिब फ़िलाणी तारीख़ ते तबलीग जे सिलसिले में तव्हांजे शहर जी फ़िलाणे इलाइक़े जी मस्जिद पहुचंदो। ईअं हैदराबाद जे दोस्तनि खे बि मुंहिंजे दौरे जे प्रोग्राम खां पोस्ट कार्ड लिखी आगाह कयो वियो। जॾहिं मां मुक़ररु तारीख़ ते ॿुधायल मस्जिद वटि पहुतुसि त वठण वारो केर बि न हुयो। मूं काफ़ी इंतज़ारु कयो, जंहिं बाद मूं सलीम काज़ी खे फ़ोन करे आगाह कयो। हू अची मूंखे पंहिंजे घर वठी वियो। सलीम काज़ी SNSF जे थिंक टैंक जो मेंबर हो। हुन जे घर ते तरसण दौरान तक़रीबन समूरी राति कचहरी थी। कचहरी दौरान हुन ॿुधायो त हूअ संजीदगी सां सिंध दोस्त रोज़ानी अख़बार कढण जी प्लान करे रहियो आहे। उन हवाले सां हू सहाफ़ जी शुरूआति अंग्रेज़ी वीकली मेग सिंध ऑब्ज़र्वर सां करे रहियो आहे। उनजो एडिटर शेख अज़ीज़ खे मुक़ररु करे चुको आहे, जेको अॻिते हली रोज़ानी अख़बार सिंध न्यूज़ जो बि पहिरियों एडिटर मुक़ररु थियो। सुबुह जो नाश्ते जी टेबल ते काज़ी सलीम जे वालिद काज़ी अकबर सां बि कचहरी थी, जंहिंसां मुंहिंजो तारुफ़ ख़ुदा बख्श जमाली शागिर्द कोयटा यूनिवर्सिटी जी हैसियत में करायो वियो। 14 मार्च 1976 ते सलीम काज़ी जो ख़त पहुतो त मई महीने जे पहिरें हफ़्ते खां रोज़ानी सिंध न्यूज़ कढी रहिया आहियूं, जंहिंमें तव्हांखे हर उहा शइ मिलंदी जंहिंजी सिंधी अख़बारनि में खोट महसूसु कई पई वञे। हिन अख़बार में असीं सिंध जे उभरंदड़ मसइलनि ऐं आम माण्हुनि जे मसइलनि खणण सां गॾोगॾु सिंध जे नए नसल जे उमंगनि ऐं जज़्बनि जी तर्जुमानी करण जी कोशिशि कंदासीं। हिन अख़बार में मुमताज़ सियासी अॻवान जा तबसरा, इंटरव्यू, ॿारड़नि, औरतनि, शागिर्दनि जा सुफ़ा, अदबी एडिशन, सिंध जी तारीख़ ऐं सक़ाफ़त ते ख़ासि मज़मून हूंदा। इन सिलसिले में असीं सिंध जे दोस्तनि सां मिलण जो प्रोग्राम ठाहे रहिया आहियूं। जेकमाबाद बि अचिबो, वधीक रूबरू कचहरी कबी। अव्हां जी मालूमात लाइ ॿुधाईंदो हलां त इन वक़्तु कराची मां सरकार जी निगरानी हेठि रोज़ानी हिलाल पाकिस्तान अख़बार निकिरंदी हुई ऐं ॿी हैदराबाद मां रोज़ानी इबरत निकिरंदी हुई। 3 मार्च 1976 ते सलीम काज़ी शेख अज़ीज़ अख़बार जो सिविल एजेंट ऐं बाक़ी संगत जेकमाबाद पहुती ऐं अख़बार मुतलिक़ तफ़सीली कचहरी थी। शेख अज़ीज़ सां ही पहिरीं मुलाक़ात हुई। हू सिंध न्यूज़ बाबति जेकमाबाद जी संगत खे तफ़सील ॿुधाए रहियो हो। मूंखे यादि आहे त शेख साहिब समाज में सिहतमंद तब्दीली लाइ सरकारी सहाफ़त बाबति दलीलनि सां दोस्तनि सां कचहरी करे रहियो हो। उन्हनि ॾींहनि में मां तालीम मुकमल करे जेकमाबाद में मेहरान प्रिंटिंग प्रेस क़ाइमु करे चुको हुयसि ऐं हफ़्तेवार सिंध सुजाग जी डिक्लेरेशन हासिलु करण जी कोशिश में रुधल हुयसि। उहो ॿुधाईंदो हलां त उन वक़्तु अख़बार जो डिक्लेरेशन वज़ीर अज़म जी मंज़ूरी सां मिलंदो हो। उन वक़्तु मीर हज़ार ख़ान बजाराणी इतलात खाते जो सूबाई वज़ीर हो। अॻिते हली सिंध सुजाग जो इजराउ मूं अगस्त 1977 में कयो। शेख अज़ीज़ जी कचहरी खां संगत ॾाढो मुतासिर थी। शेख अज़ीज़ जे इसरार ते मूं सिंध न्यूज़ ज़िले जेकमाबाद जी नुमाइंदगी क़बूलु कई। अहिड़ी तरह सॼी सिंध में SNSF जे अॻूणनि शागिर्द अॻवाननि मां अक्सर नुमाइंदा मुक़ररु कया विया, जीअं नवाब शाले सालह बिलू, ख़ैर पुरोडाई ग़ुलाम कादर मीराणी, मंसूर मीराणी वग़ैरह। सिंध न्यूज़ खे जारी करण लाइ वॾे जोश ऐं जज़्बे सां तयारियूं जारी हुयूं।
जर्मनी मां जदीद प्रिंटिंग जूं मशीनूं घुरायूं वियूं। जर्मनी इंजीनियर मशीनूं फिट करण लाइ हैदराबाद में तरसियल हुयो। मशीननि जी फिटिंग खां पोइ काज़ी सलीम जर्मन अंग्रेज़ खे जर्मनी रवानो करण लाइ कराची पे वियो त सुपर हाईवे ते हादसे दौरान हमेशह लाइ असां खां विछड़ी वियो। हे नुक़सानु काज़ी फैमिली सां गॾु खाबी धुर जो बि थियो ऐं सिंध हिकु लाइक़ु ऐं साफ़त वसीले सिंध जी तक़दीर बदिलाइण वारे नौजवान खां महरूम थी वई। हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं काज़ी सलीम शेख अज़ीज़ जी रहनुमाई में सिंध न्यूज़ निकिरे हा त असांखे अवामी आवाज़ कढण जी ज़रूरत कोन थिए हा। हीअ समूरी ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त जदीद सहाफ़त में शेख अज़ीज़ जी जेका अहमियत ऐं हैसियत हुई उहा सलीम काज़ी परखे वरिती ऐं जदीद सहाफ़त वसीले सिंध में जेका तब्दीली आणे सघिजे पई उन लाइ हुन शेख अज़ीज़ जो इंतिख़ाब कयो। सलीम काज़ी जे ख़्वाब जी पूराई ऐं सिंध में जदीद सहाफ़त जे हवाले सां अख़बार जी ज़रूरत हुई। उन मक़सदु ख़ातिर मूं 1988 जे आख़िर में कराची मां रोज़ानी अवामी आवाज़ जो डिक्लेरेशन हासिलु कयो ऐं जनवरी 1999 खां तजर्बाती बुनियादनि ते अख़बार पंहिंजे घरां लियारी मां शुरू कई। 6 महीननि जी लगातार कोशिशनि खां पोइ दोस्तनि जी मदद सां मूं जुलाई 1999 में बाक़ाइदगी सां पहिरीं कंप्यूटराइज़ अख़बार कराची मां जारी कई। अख़बार जी शुरूआति में मूं शेख अज़ीज़ सां काफ़ी मुलाक़ातूं कयूं ऐं हुनजे मुफ़ीद सलाहुनि सां अख़बार जारी कई। अहिड़ी तरह इल्म अदब सहाफ़त ऐं क़ौमी जज़्बे सां शर्सार साथियुनि खे हिकु प्लेटफार्म ते गॾाए अवामी आवाज़ जी शुरूआति कई। उन्हनि में अनवर पीरज़ादो, फ़क़ीर मोहम्मद लाशारी, सुहेल सांगी, अब्दुर्रहमान नकाश, मोहम्मद खान सोलंकी, सालह बिलू, मंसूर मीराणी, फ़तह चंद कारड़ा समेत समूरी सिंध में SNSF जे दोस्तनि जी टीम जिन अख़बार खे पंहिंजनि काविशनि ऐं महिनत सां कामयाबियुनि जे बुलंदनि ते पहुचाए छॾियो। सिंध जी ही वाहिद अख़बार हुई जेका कंहिं वॾे सरमाए खां सवाइ जारी कई वई। अवामी आवाज़ सिंध जे असल धड़ियुनि जी क़ौमी ऐं मुआशी मसइलनि जे हल बाबति हिकु इनक़लाबी तहरीक हुई। अवामी आवाज़ सहाफ़त में नवां गस ऐं ट्रेंड मुतारिफ़ कराया ऐं अवाम जे मसइलनि जे हल लाइ नए अंदाज़ सां सहाफ़त वसीले जदोजहद कई। उन मिशन में क़ौमी जज़्बे सां शर्सार नौजवान असांजे सथ में शामिल थींदा विया। अवामी आवाज़ ॼण त सहाफ़त जी सिख्या जो वॾो मर्कज़ बणिजी वई। क़ौमी इदारे जी हैसियत में वॾे पाबोह मां नौजवाननि खे सिख्या ॾिनी वेंदी हुई। ईअं नौजवान सिख्या वठी मुख़्तलिफ़ उर्दू, सिंधी ऐं अंग्रेज़ी मीडिया में पंहिंजे सलाहियतुनि सां कमु करणु लॻा। ईअं चइजे त अवामी आवाज़ जिते सहाफ़त में नवां लाड़ा ॾिना उते नर्सरी वारो किरदारु बि अदा कयो। अवामी आवाज़ जी शुरूआती दौर में कामरेड मंसूर मीराणी जो भाणेजो, अॼु जी सहाफ़त जो वॾो नालो ज़हीर मीराणी, मामे जो ख़त खणी मूं वटि आयो ऐं मूं कामरेड जो ख़त अखियुनि ते रखी ज़हीर मीराणी खे अवामी आवाज़ में जाइ ॾिनी। हुन पंहिंजी महिनत ऐं लगन सां अवामी आवाज़ में न्यूज़ एडिटर वारी जाइ हासिलु कई ऐं अॻिते हली जॾहिं मूं रोज़ानी सोभ कराची जारी कई त मूं वरी पंहिंजे एतमाद वारे नौजवान ज़हीर मीराणी खे एडिटर मुक़ररु कयो। उन खां सवाइ अब्दुर्रज़ाक सरोही, अब्दुल्ला सरोही, हमसफ़र गाॾही, सादिक बुर्दी, ख़ादम मलगाणी ऐं ॿिया नौजवान पंहिंजे सलाहियतुनि करे कामयाबियुनि जे बुलंदियुनि ते पहुता ऐं अॼु मुख़्तलिफ़ प्रिंट तोड़े इलेक्ट्रॉनिक मीडिया में अहम ज़िम्मेवारियूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। ज़हीर मीराणी धरती मीडिया ग्रुप क़ाइमु करे सहाफ़त में हिकु अहम मक़ाम माणे चुको आहे। अब्दुर्रज़ाक सरोही इलेक्ट्रॉनिक मीडिया में, अब्दुल्ला सरोही APP में अहम हैसियत सां ऐं हमसफ़र गाॾही माहवार सिंध सुजाॻ ऐं पोइ अफेयर जे एडिटर तौरु कमु करे रहिया आहिनि। ख़ादिम मलगाणी बि मुख़्तलिफ़ अख़बारनि जे एडिटर तौरु कमु करे रहियो आहे। मुंहिंजी दुआ आहे त जंहिं जदीद सहाफ़त जो बुनियादु मूं विधो हुयो, हीअ नौजवान उनजी पोइवारी कंदे सिंधी ख़ल्क़ जे मसइलनि ऐं परेशानी जो शिकार माण्हुनि खे निजात ॾियारण में पंहिंजो सलाहियतूं इस्तेमालु कंदा। असां जंहिं मक़सद सां सहाफ़त जा बुनियाद रखिया हुया उन्हनि जी वज़ाहत मां मथे करे चुको आहियां, पर अॼु सहाफ़त खे इंडस्ट्री, धंधो ऐं दौलत कमाइण जो ज़रियो बणायो वियो आहे। उनजा नतीजा बि सभ जे आॾो आहिनि। क़ौम मसइलनि जे हवाले सां किथे बीठी आहे, हाणे मीडिया जो कहिड़ो कार्ज रहियो आहे। हर तरफ़ मसइलनि जा अंबार आहिनि। वर्कर जेके मीडिया जो असल रूह आहिनि उन्हनि जी कहिड़ी हालत आहे। उहे इलाज, रोज़गार जी ज़मानत ऐं ॿियनि सहूलियतुनि खां महरूम आहिनि।
शेख अज़ीज़ वक़्त बे वक़्त उन्हनि जी निशानदही कंदो हुयो। जेसि ताईं मीडिया में ख़सूसन सिंधी मीडिया में वर्करनि खे सुखियो सताबो न रखियो वेंदो, उन्हनि जे हक़नि जो तहफ़ुज़ न कयो वेंदो, ओसि ताईं मालिक त सुखिया थी वेंदा पर सिंधी सहाफ़त समाज में पंहिंजो असली मक़ाम हासिल करे न सघंदी। उहो ई सबबु हुयो त शेख साहिब सिंध न्यूज़ खां पोइ उर्दू ऐं अंग्रेज़ी मीडिया में पाण खे ज़हनी तरह मुतमइन सम्झंदो हुयो। आख़िरी वक़्त ताईं उन्हनि सां ई वागिल रहियो। मूं जॾहिं अवामी आवाज़ शुरू पए कई त शेख अज़ीज़ खे बि अॻुवाणी लाइ सथ में शामिल थियण जी गुज़ारिश कई हुई, पर शेख साहिब माज़रत कई। हुन पंहिंजे तरफ़ां मुकमिल सहकार जो यकीन ॾियारियो हुयो। ॻच वक़्त ताईं शेख साहिब रोज़ानी जी बुनियाद ते अख़बार बाबति समरी ठाहे मोकिलींदो हुयो त अख़बार खे अञा कीअं बहितर बणायो वञे ऐं उन जे सलाहनि ते कोशिश करे अमल कयो वेंदो हुयो। शेख साहिब अवामी आवाज़ जी कामयाबी खे हिकु मौजूदे खां घटि न सम्झंदो हुयो। शेख अज़ीज़ जदीद सहाफ़त में ग्रेजुएशन टॉम्स कॉलेज ऑफ जर्नलिज़म इंग्लैंड मां कई। नई नस्ल जी ॼाण ऐं तरबियत लाइ सहाफ़त जी तइलीम लाइ किताब अमली सहाफ़त 1975 में, ॿियो छापो 1978 में लिखियो। पाण सहाफ़त सां गॾु अदब जे खेत्र में बि वॾो कमु कयाऊं। हिन काफ़ी किताब ऐं मुख़्तलिफ़ अख़बारनि में लेख लिखिया। किताबनि में मूं लेनिन जो ॾेह ॾिठो सफ़रनामो 1975, सिंध जा पुरअसरार दास्तान, सिंध जी तारीख़ ऐं अंग्रेज़ी में ए हिस्ट्री ऑफ सिंध लिटरेचर शामिल आहिनि। शेख अज़ीज़ अमली सहाफ़त जी इब्तिदा 1957 में रोज़ानी अख़बार कारवां सां कई। रोज़ानी इबरत में सब एडिटर, असिस्टेंट एडिटर ऐं मैगज़ीन एडिटर तौरु कमु कयाऊं। रोज़ानी सिंध न्यूज़ जो पायो विझंदड़ एडिटर 1976 खां 1980। रोज़ानी जंग में मैगज़ीन एडिटर 1980 खां 1982। रोज़ानी हुरियत में मैगज़ीन एडिटर 1982 खां 1987 ऐं न्यूज़ एडिटर हुरियत 1987 खां 1989। डॉन में सब एडिटर 1990 खां 1993। डॉन मैगज़ीन इंचार्ज 1990 खां आख़िर ताईं। पाण साहब जे शोबे में अमली तालीम ॾियण लाइ विज़िटिंग प्रोफेसर तौरु डिपार्टमेंट ऑफ जर्नलिज़म सिंध यूनिवर्सिटी में 1978 खां 1980 ताईं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनाऊं। शेख अज़ीज़ में इहा सलाहियत हुई जो सहाफ़त में हुनखे सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी ॿोलियुनि ते उबूर हासिल हुयो। हुन जो उर्दूअ तोड़े अंग्रेज़ी में लिखियल मवाद खे ॾिसबो त संदसि सलाहियतनि ते फ़ख़ुरु थींदो। मौक़े जो फ़ाइदो वठंदे इहा गुज़ारिश कंदुसि त शेख अज़ीज़ जे अणछपियल सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी अख़बारनि में लिखियल एडिटोरियल, आर्टिकल ऐं ॿिए मवाद खे महफ़ूज़ कजे। इन सिलसिले में सिंध सक़ाफ़त खाते, सिंधी अदबी बोर्ड, सिंधी ॿोली अथॉरिटी, सिंधालाजी ऐं सिंधिका खे अॻिते अचणु घुरिजे। शेख अज़ीज़ पंहिंजी ज़िंदगी में जेको सरमायो ठाहियो उहो उनजो इल्मी पोरियो ऐं ज़ख़ीरो आहे, उनखे हर सूरत में महफ़ूज़ करणु घुरिजे। हीअ हिकु तारीख़ आहे ऐं सिंध जो आईंदो आहे। उन मवाद मां असांजे नए नस्ल खे रहनुमाई हासिल थी सघंदी। शेख अज़ीज़ सां जॾहिं बि कचहरी थींदी हुई त हुन इल्म जे भंडार मां घणो कुझु हासिल करण जी कोशिशि कंदो हुयुसि। मूंखे चङी तरह यादि आहे, हिकु भेरे शेख साहिब खां पुछियो हो त सिंधी सहाफ़त जदीद दौर में दाख़िल थी चुकी आहे, तव्हां उनखे कीअं था ॾिसो? पाण वराणियाऊं त ज़ाहिरी तरह सहाफ़त जदीद दौर में दाख़िल थी चुकी आहे ऐं हर शइ में जदीदियत अची वई आहे, पर फ़िक्री तरह अञा घणे कम जी ज़रूरत आहे। सहाफ़त जीअं त इंडस्ट्री थी वई आहे, हिकिड़ो नज़रियाती ऐं पंहिंजनि सियासी ख़्यालनि जी पखेड़ लाइ अख़बारूं कढियूं आहिनि। ॿिया उहे आहिनि जेके हिन खे कारोबारी मक़सदनि जी बुराई लाइ हथियार तौरु इस्तेमालु कनि था। टियों ऐं असल हक़ीक़ी रुख़ इहो आहे त सहाफ़त खे कम्यूनिटी में बिना कंहिं फ़र्क़ जे अवाम जे मसइलनि जे हल, साफ़ सुथरे समाज लाइ उन जी तरबियत कजे। सरकार ताईं मसइलनि खे अहिड़ी तरह पेश कजे जीअं उन्हनि जे हल लाइ के रस्ता निकिरी सघनि, पर उन मद में वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। कम्यूनिटी जो जेको तव्हां ते हक़ आहे उहो ज़रूरु अदा करणु घुरिजे, ख़ासि करे जेके फील्ड में कमु कनि था। किन जा पंहिंजा मुफ़ाद आहिनि, मालिकनि खे मुफ़्त में माण्हू मिली वञनि था। ख़ल्क़ जे मसइलनि खे जंहिं तरीक़े सां खणणु घुरिजे ईअं न पियो थिए। अख़बारूं जेसिताईं इदारनि जी शक्ल इख़्तियार नथियूं कनि ओसिताईं अणधुरियो कमु मुमकिन कोन आहे। अख़बारी मालिक अख़बारनि खे सिर्फ़ु माल मेड़ण
ऐं सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु कंदा रहनि था। इन करे मीडिया बि ॿिनि इदारनि वांगुरु आवाम या समाज खे इहो कुझु न ॾेई सघी आहे जंहिंजी कम्यूनिटी या आवाम खे ज़रूरत आहे। उनजो हिकिड़ो मिसाल इहो आहे त 1 यूनिट वारी तहरीक एतिरी त ज़ोरदार हुई जंहिं अख़बारी मालिकनि खे मजबूर कयो त हू आवाम जी ॻाल्हि कनि ऐं तहरीक जूं ख़बरूं शाया कनि। इन हवाले सां मां पाण शेख साहिब जी ॻाल्हि सां सहमत आहियां त क़ौमी जदोजहद दौरान असांजे ख़बरनि खे अहमियत कोन ॾिनी वेंदी हुई। असां वटि जेकमाबाद में जॾहिं बि तहरीकनि दौरान वॾा वॾा जलसा थींदा हुआ या सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते प्रोग्राम थींदा हुआ, असांजूं अख़बारूं उन्हनि खे घटि अहमियत ॾींदियूं हुयूं। जॾहिं त SHO खे पुटु ॼमण ते मुबारकबाद जूं ख़बरूं फ्रंट पेज ते शाया कयूं वेंदियूं हुयूं। उन खां सवाइ शेख अज़ीज़ हमेशह साफ़ती तरबियत ऐं ॿोली जे दुरुस्त इस्तेमाल ते ज़ोर ॾींदो हुयो। जॾहिं बि मुलाक़ात थींदी हुई त सिंधी अख़बारनि जी ॿोली ऐं ख़बरनि जी कंस्ट्रक्शन बाबति तफ़सीली ॻाल्हाईंदो हो। उहा हक़ीक़त बि आहे त अख़बारनि में जेका ॿोली इस्तेमालु थिए पई ॼण त ॿोली जो बिगाड़ आहे। आम माण्हू जेको रोज़ु अख़बार पढ़े थो उहा ॿोली हुनखे मुतासिर करे थी। जॾहिं असां अवामी आवाज़ शुरू कई हुई त उन वक़्तु अख़बार कढण जेतिरा सिखिया वरितल वर्कर कोन हुआ। असां वटि काफ़ी मसइला हुआ पर ट्रेंड वर्कर सभ खां वॾो मसइलो रहियो। वक़्ती तौरु उनखे मुंहुं ॾियण लाइ हिलाले पाकिस्तान मां चंद कलाकनि लाइ दोस्त ईंदा हुआ। उन्हनि में हिदायत मंगी, बदराबड़ो ऐं ॿिया दोस्त शामिल हुआ। असांखे समूरी सिंध में SNSF जा साथी वॾे कम जा साबित थिया। जीअं त हुननि खे तहरीकनि दौरान बाक़ाइदगी सां प्रेस रिलीज़ लिखण जो तजुर्बो हुयो ऐं नज़रियाती साथी हुआ। उन्हनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तहरीकनि दौरान क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं जेल ॾिठा। मूंखे यादि आहे त असां हिकु दफ़ो इबरत जे दफ़्तर में ख़बर ॾियणु विया हुआसीं त असांखे चयो वियो त असां तव्हांजो ख़बरूं शाया बि कोन था करियूं, पोइ बि रोज़ानो ख़बरूं खणी अचो था। असां उन्हनि खे चवंदा हुआसीं असां पंहिंजो फ़र्ज़ु निभायूं था। शायदि तव्हांखे बि अहसासु थिए त असां त पंहिंजे क़ौम जे जियापे लाइ जाखोड़ियूं था। हू असांखे ॿुधाईंदा हुआ त तव्हांजे ख़बरनि लाइ मथां खां मनह थियल आहे। अवामी आवाज़ में इब्तिदाई दौर खां वठी नौजवाननि खे ट्रेनी सब एडिटर करे रखियो वेंदो हो। कम में भड़ थियण खां पोइ उन्हनि खे मुस्तक़िल कम सां लॻायो वेंदो हो या हू सिखिया खां पोइ ॿियनि अख़बारनि में कमु करण जे क़ाबिल थी वेंदा हुआ। शेख अज़ीज़ पंहिंजे पर में हिकु इदारो हुयो। हुन पंहिंजी समूरी ॼमार कलम वसीले समाज में सिहतमंद तब्दीलीअ लाइ ज़िंदगी वक़्फ़ कई। अॼु जे जदीद दौर में सभिनी खे ख़बर आहे त प्रिंट तोड़े इलेक्ट्रॉनिक मीडिया में कमु कंदड़ कीअं करोड़पति थी विया आहिनि। शेख अज़ीज़ त टिन्ही ज़ुबान जे अहम अख़बारनि में अहम उहिदनि ते रहियो ऐं माल ठाहिण जे हर गुर खां भले बि त वाक़ुफ़ु हुयो। हुन वटि जॾहिं ख़बर ईंदी हुई त ख़बर पाण पंहिंजी असलियत ॿुधाईंदी हुई। उन जे बावजूदि हुन कॾहिं बि ज़र्द सहाफ़त न कई ऐं न वरी माल मिलण वारो कुदुह कमु कयो। हुन कलम जो तक़दुस हर ॾुखे दौर में बरक़रार रखियो। शेख अज़ीज़ खे तव्हां कंहिं बि ॿोली या तबिके जो सहाफ़ी नथा चई सघो। हूअ पढ़ियल तबिके जो नुमाइंदो हुयो ऐं सहाफ़त वसीले हुनजी ख़्वाहिश हुई त ख़ूबसूरत समाज जोड़े सघिजे जंहिंमें हर कंहिंखे इज़त ऐं मान सां रहण जो हक़ हासिलु हुजे। शेख अज़ीज़ जूं लिखणियूं ऐं हुन जा आदर्श हुनखे हमेशह ज़िंदा रखंदा ऐं असांजो नओं नस्ल हुन जे आदर्शनि मां लाभ हासिलु कंदो रहंदो। असां क़ौमी जदोजहद जा सहाफ़त दौरान जेको सिखियो उनजो असुलु मोल मक़सदु उहो हो त पंहिंजे क़ौम जी ख़ुशहाली लाइ पतोड़ियूं उन जे ॾुखनि सुरनि जो ख़ात्मो आणियूं। उन मक़सद खे हासिलु करण लाइ असां ॾींहं राति जाखोड़ कई। हीउ कमु इश्क़ वारे जज़्बे सां कयो ऐं अॼु बि इहो मिशन जारी आहे। अॼु जॾहिं मीडिया जा आम रिपोर्टर बि दुबई मलेशिया घुमणु वञनि था, मूंखे पंहिंजे सहाफ़ती समूरे दौर में जेको 40 सालनि ते ॿधलु आहे मूं न का मिल्कियत ठाही न वरी कंहिं मुल्क जो सैर कयो। 1997 में वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां सरकारी वफ़द में तुर्की ऐं ईरान वियसि। उन दौरे दौरान नवाज़ शरीफ़ जे कालाबाग डैम वारी मुहिम जी हिमायत न करण करे समूरे टूर में हूअ मूंखां लातालुक़ रहियो। मुंहिंजो समूरो वक़्तु अख़बारी मामलनि में गुज़री वेंदो हुयो। सिंध सुजाग अवामी आवाज़ ऐं सोभ जे एडिटर जी हैसियत में समूरो वक़्तु पंहिंजे प्रोफेशनल कमनि में गुज़री वेंदो हुयो। मुंहिंजे वक़्त में अवाम जे चिटे मौक़िफ़ खे छापण करे हुकूमतनि पारां असांजा इश्तिहार अक्सर बंदि कया वेंदा हुआ।
असां माली परेशानी जो शिकार रहंदा हुआसीं। इन मसइले करे असां वर्करनि जूं पघारूं वक़्त ते न ॾेई सघंदा हुआसीं। ही समूरा मसइला असांजे अवाम दोस्त मौक़िफ़ जे करे पैदा थींदा हुआ, जिन जो वर्करनि खे बि अहसासु थींदो हुयो। अॼु मीडिया हाउसिस जा सरकार दोस्त पॉलिसियुनि करे इश्तिहार जाम आहिनि, मालिक सुखिया सताबा थी विया आहिनि, पर वर्कर गैर यकीनी वारी सूरतहाल जो शिकार आहे। सिंधी मीडिया हाउसिस इंतहाई ख़ुशहाल हुजण जे बावजूदि बि वर्करनि खे उर्दू ऐं अंग्रेज़ी मीडिया में कमु कंदड़ वर्करनि जेतिरियूं सहूलियतूं हासिलु कोन आहिनि। सिंध में अॼु जेके मसइला कर खयूं बीठा आहिनि, उन जे हल लाइ सिंधी मीडिया एतिरी संजीदा कोन आहे। ईअं लॻे थो त सहाफ़त बि माल मेण जो ज़रियो बणिजी वई आहे। जीअं समाज में ॿियूं धुरियूं पंहिंजे फ़र्ज़नि खां नाबरी वारे माल मेण जी कढ आहिनि, साफ़ खे हेठि खां मथे ताईं ॾिसो त छा थी रहियो आहे। मालिक त ठहियो, पर नंढड़े शहरनि जे नुमाइंदनि जी माली हालत कहिड़ी आहे। उहे सभु ॻाल्हियूं आवाम जे आॾो आहिनि। जेकर सिंध खे ख़ुशहाल बणाइणो आहे त सभिनी खे पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करणो पवंदो, ख़ुशूसन सहाफ़त खे दुरुस्त करणो पवंदो। छो त सहाफ़त समाज जी अखि हूंदी आहे ऐं सहाफ़त समाज में पैदा थींदड़ ख़राबियुनि खे दुरुस्त करण लाइ रहनुमाई वारो किरदारु अदा कंदी आहे। मूं 1976 खां वठी 2008 ताईं अख़बारनि जे मालिक ऐं एडिटर जी हैसियत में कमु कयो। उहो समूरो दौरु तव्हांजे आॾो आहे ऐं मां अॼु बि एहतिसाब लाइ तयारु आहियां त सहाफ़त खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे अवाम जे हालत बहितर बणाइण लाइ इस्तेमालु कयो। 2012 खां हिन वक़्त ताईं पंहिंजे हड़ा ऐं वड़ा लंडन मां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन शुरू कयो आहे, जेको सिंधी माण्हुनि जे मसइलनि जे हल लाइ अणधुरियो थिए कमु करे रहियो आहे। ताज़ो वेब टीवी बि शुरू कई वई आहे। मुंहिंजी कोशिशि आहे त सिंध दोस्त धुरियुनि ऐं फ़र्दनि जे सहकार सां लंडन मां सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी में सैटेलाइट टीवी चैनल शुरू करियां, जेको दुनिया आॾो सिंध जे असल सूरतहाल खे पेश करे सघे। इहा मुंहिंजी ख़्वाहिश आहे ऐं सिंधी क़ौम जी ज़रूरत आहे। अॼु जी सूरतहाल में मीडिया जो मोर्चो मज़बूत हुजणु लाज़मी आहे, जितां असां दुनिया आॾो सिंध जे माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल बाबति असल सूरतहाल पेश करे सघूं। इहा ई शेख अज़ीज़ ऐं सिंध जे घण घुरनि जी दिली ख़्वाहिश हुई, जेका असां सभिनी खे गॾिजी पूरी करणी आहे। ही चूंड वर्क असां पेश कया किताब निंड न हेरियो नेण मां। ही किताब नाम्यारे लेखक जदीद साफ़ जे बानी जाखोड़ी अॻवान साईं इमदाद अली ओढो जो लिखियलु आहे। अमी ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम कुझु वर्क किताब मां। आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी। हीउ प्रोग्राम रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पेश कयो पियो वञे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ उथारियो वञे थो। इल्मु, अदब, सियासी, समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे अवली जे बुनियाद ते नशर कयो वेंदो आहे। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा कयो। असांखे अव्हां जे सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। ऐं असां सां हमक़दम बणिजो ऐं असां सां सहकार करियो। रेडियो जी नशरा तव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर में वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करियो। हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाण नाम्यारे लेखक क़ौम परस्त अॻवान साईं अब्दुल वाहिद आरिसर जी किताब माड़ियन मारियस कीनकी जा वर्क वरायूं था। साईं अब्दुल वाहिद आरिसर लिखे थो त मूंखे तशदुद जे लफ़्ज़ खां नफ़रत आहे। इहो लफ़्ज़ ॿुधंदे मुंहिंजा वार कांडारजी वेंदा आहिनि ऐं उन वक़्तु मूंखे बादशाहीअ दौर जो समूरो तशदुद यादि ईंदो आहे, जेको अहमद बिन हम्बल ते कयो वियो, जेको बरमकी ख़ानदान ते कयो वियो, जेको बगदाद, बसरी ऐं कोफ़ी जे बाज़ारनि में ईरानी बानहनि ऐं बानियुनि ते कयो वेंदो हो, जिन जूं रड़ियूं एॾियूं त बुलंद हूंदियूं हुयूं जो हूंद रनी कोट जे दीवारनि में ॾार विझी छॾनि। मूंखे उहो तशदुद यादि ईंदो आहे, जेको ओभर यूरोप जे गभरू नौजवाननि ते तुर्क हुक्मरान कंदा हुआ, ऐं मूंखे उहो तशदुद यादि ईंदो आहे, जेको अछूतनि ते ब्रह्मण कंदा हुआ। ऐं
उहो तशदुद विसारे न सघंदो आहियां जेको सिंध जे राजकुमारियुनि सां दमश्क जे हरम सराउन में रवा रखियो वियो हो। आउं उन तशदुद खे बि ज़हन तां विसारे न सघंदो आहियां जेको मोहम्मद शाह तुगलक आलमनि जो खलूं लहिराइण जी सूरत में ज़ाहिर कंदो हो। ऐं अकबर आज़म जे उन्ही तशदुद ते लानत विझंदो रहंदो आहियां जेको हुन अनार कली खे जेरे दीवार में चूंडाइण जे रूप में करे ॾेखारियो। आउं अंग्रेज़नि जी दहशतगर्दी खे दुनिया जी गंदगी जो ढेर थो सम्झां जंहिंमें हुन मुहब वतन मुस्लमाननि हिंदनि सिखनि जे ॾाढ़ियुनि में पेशाब कराया ऐं पंजाब जे लाज़वाल लेखक ऐं ख़तीब आगा शोरश जे मुंहं ते गिरफ़्ती जा तोबरा ॿधा। तशदुद हमेशह हाकिम महकूम ते कंदो आहे, ॾाढो हीणे ते कंदो आहे। तशदुद मास्तर शागिर्द ते, मर्द औरत ते, पुलिस वारो मुल्ज़िम ते कंदो आहे। हीणो पहिरीं रहम जी तलब कंदो आहे, पोइ मुतालबो कंदो आहे ऐं जॾहिं इहे दरवाज़ा बंदि थींदा आहिनि तॾहिं कुहाड़ी में गन ऐं बंदूक में गोली विझी संदरो ॿधंदो आहे। उन जवाबी अमल खे तशदुद सड़ण लुग़त जो ग़लति इस्तेमालु आहे। मज़लूम ऐं महकूम जो जवाबी अमल पुरमन सियासत जे नाकामी खां पोइ हथियारबंद सियासत जो आगाज़ आहे। इन अमल खे तशदुद पसंदी जो नालो साम्राज्यनि ऐं ॾाढनि ॾिनो आहे। इन करे मूं हमेशह तशदुद जी मुखालफ़त कई आहे छो त उहो दुनिया जो ज़लील तरीन अमल आहे। न मालूम केतिरनि जाखोड़नि जफ़ाकशनि ऐं मुसीबतनि खां पोइ आउं अहिड़ी जाइ ते पहुतुसि जंहिंजी फ़िज़ा जे ज़रे ज़रे में तुंहिंजे मासूम ऐं मुक़दस जिस्म जो हुगाव आहे ऐं जिते जा सावण मूंखे बसंत रुत भासंदा आहिनि, जिते जे शामनि जी सुर्खी में मूंखे तुंहिंजी लोई जी लालाण ऐं गलड़नि जी शफ़क़ नज़र ईंदी आहे। घणो वक़्तु अॻु आउं कराची जेल में हुउसि, उते ख़बर न आहे त कीअं मुंहिंजे वात मां ही लफ़्ज़ निकिता हुआ त तुंहिंजे कारन वारनि खे जंहिं बि ॾिठो सो मस्तु थियो, तुंहिंजे ॻाढ़नि गलनि खे जंहिं बि ॾिठो सो मस्तु थियो, तुंहिंजे सदाबहार जोभनि लुटण जी जंहिं लालच कई सो वीरान थियो, तुंहिंजे नर्मल निगाहनि ॾांहुं जंहिं बि ॾिठो सो हैरान थियो। कई सिजदा तुंहिंजी क़दमनि तां क़ुर्बान कयसि जिनजे करे दुनिया खे पाण ते महिरबान कयमि, पर पोइ बि तुंहिंजी महिरबानी लाइ वाझाईंदो रहियसि ऐं तुंहिंजी बेख़बरी ते पाण खे झोरींदो रहियसि। अॼु मुदतनि पुॼाणा तुंहिंजे क़दमनि जी रोशनी में ऊंदाहा रस्ता लताड़े हिन भलारी भूअ में पहुतुसि त जीअं तुंहिंजी का हिकु झलक ॾिसी उनजा रंग पंहिंजे ज़हन ऐं रूह में रचाए वरी उन्हनि ऊंदाहनि रस्तनि ॾांहुं मोटी वञा। पर तोखे ॾिसण त ठहियो, पर तुंहिंजे कंहिं हिकु झलक जो को रंग बि पंहिंजे उदास दिलि में ओते न सघियो आहियां। बेख़बरी मूंखे घेरो करे वेई आहे, मूंखे ख़बर न आहे त तूं किथे आहीं, पर पोइ मुंहिंजे चौधारे हीअ ॼातल सुञातल कारनि बंभनि वारनि जी ख़ुशबू कंहिंजी आहे। हीअ जवानी जे पघर जी बूअ कंहिंजी आहे जंहिंजे हिकु झूटे सां इंसान ते इंसान पर ख़ालिक़ काइनात ते बि शैंपियन जो नशो चढ़ी वेंदो आहे। तूं न मिले शायदि उमिरि भराऊं तुंहिंजी ॻोल्हा ऐं ॻाल्हियूं कंदो रहंदुसि। हा, उहो मुंहिंजो मुक़दरु आहे। अॻे नंढे हूंदे स्कूल में हिकु सबक़ु पढ़ियो हुआसीं त ईरान जो को बादशाह हिकु जंग में क़ैद थी कंहिं ॿिए मुल्क में वियो ऐं उते बीमार थी पियो। समय वेझे जीअं तबीब घुराया विया पर फ़क़ीर को बि फ़र्क़ु न कयो। नेठि तंग थी उते जे बादशाह जे शहज़ादी क़ैदी बादशाह खां पुछो त आख़िर तुंहिंजी बीमारी जो इलाजु कहिड़ो आहे। मौत जे बिस्तरे ते सुतल बादशाह जवाबु ॾिनो त ईरान जी मिटी जो ज़रो ऐं उते जे पाणी जो ढुक मुंहिंजी बीमारी जो वाहिद इलाजु आहे। नेठि इलाज जो इहो तरीक़ो आज़मायो वियो ऐं क़ैदी बादशाह चङो भलो थी पियो। ईरान जे माण्हुनि खे पंहिंजे अज़ीम तहज़ीबी ऐं तमंदनी सरज़मीन सां बेपनाह मोहबत पई रही आहे। ईरानियुनि लाइ हीअ सरज़मीन कुरश कबीर जी सरज़मीन, ज़रतशत जी कॾहिं न उझामंदड़ बाह जी सरज़मीन, लाला व गुल जी सरज़मीन, मानी मज़दक जी इनकलाबी फ़िक्र ऐं फ़लसफ़े जी ज़मीन, हाफ़िज़ जी सदाबहार शाइरी जी सरज़मीन, सादी जी ज़ुबान दानी ऐं इख़लाक़ी तबलग जी सरज़मीन ऐं फ़िरदोसी जी शाहकार ज़र्म शाइरी जी सरज़मीन पई रही आहे। हिन सरज़मीन जी गोद मां न सिर्फ़ु अनाज ऐं मेवनि जा ज़ख़ीरा पैदा थींदा रहिया आहिनि, पर उन जी कुंड कुड़छ मां शाइरी ऐं मौसीक़ी जा वण फुलारबा रहिया। पर हिते जी मिटीअ हर मौसम में पंहिंजी झोली में बाह जे जिभियुनि जहिड़नि गुलनि खे पिणु जनमु पए ॾिनो आहे।
ईरान जी औरत जी कुख मां सिर्फ़ु हुसन फुटंदो आहे, अहिड़ो हुसन जंहिंखे कैनवास ते चिटण लाइ मुसवर जा हथ ज़ख़्मी थी पवंदा आहिनि, पर हूअ उन हुसन जी हिकु मासूम हल्की झलक बि पंहिंजे कलम ऐं बुर्श जी क़ैद में आणे न सघंदो आहे। हक़ीक़त में ईरान हुसन, शाइरी ऐं संगीत जो मुल्क रहियो आहे, जंहिंसां उते जी आवाम ईअं मोहबत पए कई आहे जीअं निढड़ो ॿार ममता सां मोहबत कंदो आहे। ईरान जी मिटी ऐं पाणी उते जे माण्हुनि लाइ ज़िंदगी बख़्श पए रहियो आहे, पर ईरान जे उन्ही हुसन, शाइरी ऐं संगीत हर ईरानी जी दिलि में ख़ुदि परस्ती ऐं लाग़रज़ी जो मादो पैदा कयो आहे, जंहिं करे ईरानी माण्हुनि खे माण्हुनि सां मोहबत घटि पर फ़न ऐं सरज़मीन सां मोहबत वधीक पए रही आहे। नतीजे तौरु हर कंहिं ईरान खे ख़ूबसूरत बणाइण लाइ उन्हनि हथनि खे वधाइण जी कोशिशि पए कई आहे, जेके ईरान जी ख़ूबसूरती में वाधारे लाइ पंहिंजे दिलि ऐं जिगर ज़ख़्मी कराईंदा रहिया आहिनि। ईरानियुनि कुरतुल ताहिरा जे हुसन, जहान सोज़ लाइ पंहिंजे देश में का बि जॻह न ॾिनी ऐं हुनजी शाइरी खे बाज शोरनि जे हवाले करे छॾियो। हीअ उन ईरान जी ॻाल्हि आहे जॾहिं ईरान जी सरज़मीन ते लाल गुल जी जाइ ते ॾाढ़ियुनि जो झंगल न उगियो हो, जॾहिं ईरान में गुलनि जी बजाए ॾाढ़ियुनि जा ॿेला पैदा थिया ऐं जिते हाफ़िज़ ऐं सैदी जी लाफ़ानी ग़ज़लनि जी जाइ ते अलामान जे वाज़नि कननि खे फाइणु शुरू कयो। उन वक़्तु अहिड़ियुनि ॿिनि धुरियुनि जो टकर पैदा थियो जिन मां कंहिंखे बि ईरान जी आवाम सां मोहबत कान हुई। मुंहिंजो तजुर्बो ॿुधाए थो त हिकु अलामा जे दिलि में इंसान सां एतिरी मोहबत बि न हूंदी आहे जेतिरी हिकु कंजूस जे दिलि में सखावत। हिकिड़ी धुर ईरान में मग़रिब ऐं मशरक़ जे मेलाप सां अहिड़ो चमन तयारु करणु पिए चाहियो जंहिंमें इंसानी गीतनि बजाए सिर्फ़ु बेशऊर बुलबुलनि जा हज़ार दास्तान हुजनि ऐं ॿी धुर इंसाननि सां गॾु उन बुलबुल हज़ार दास्तान खे कुही उन जे रत सां ॾाढ़ियूं रंगण पिए चाहियूं। हिन ॻाल्हि में को बि शक न आहे त ईरान जे बादशाह खे ईरान जी ख़ूबसूरत सरज़मीन मां बेपनाह मोहबत हुई, पर उते जे इंसाननि सां खेसि का बि दिलचस्पी न हुई ऐं न ई शायदि हू इहो सम्झी सघियो त हिकु इंसानु मिठड़नि माण्हुनि खे नज़रअंदाज़ करे सिर्फ़ु सरज़मीन ऐं उन जी तारीख़ सां मोहबत कंदो आहे त उहो पंहिंजे समूरी हुसन नवाज़ी ऐं हुसन परस्ती जे बावजूदि हिटलर ऐं फिरांको बणिजी वेंदो आहे। शहनशाह ईरान बि शायदि सम्झो हो त आउं ईरान जी ख़ूबसूरत सरज़मीन सां मोहबत सबबि दवामियत हासिलु करे वठंदुसि ऐं मूंखे को बि लोड़ो न आहे। मूं ॿुधो आहे त जंहिं वक़्तु बादशाह ईरान मां रवानो थियो उन वक़्तु साणसि गॾु हिकु थैली हुई जंहिंमें फ़िरदौसी ऐं हाफ़िज़ जी सरज़मीन जी मिटी हुई, जंहिंमें सैदी जे ग़ज़ल जी ख़ुशबू ऐं क़ुरतुल ऐन जे हुसन जी महक हुई। संस चवणु हो त आउं मरी वञा त मुंहिंजी क़बर में ईरान जी सदा सुहिणी मिटी विझिजो। शहनशाह ईरान जी मिटीअ खे त ज़रूरु पाण सां खणी वियो, पर ईरान जी सरज़मीन ते लखे कुठल बुलबुलनि जे रत जूं नदियूं वहंदियूं छॾे वञी रहियो हो। जेतोणीकि संस अखियुनि में ॻोढ़ा हुआ ऐं मुल्क जे अखियुनि जो कजल संस कोमल गलनि ते पखिड़िजी वियो हो, पर उहो सभु कुझु ईरान जी सरज़मीन खे छॾण जो दुख हो, न अवाम खां जुदाई जो सदमो। ऐं ख़ुमैनी जॾहिं 15 सालनि खां पोइ जहाज़ मां ईरान जी सरज़मीन खे ॾिठो त संस ॾाढ़ी मुछनि में लिखियल चपन ते पहिरियों भेरो मुर्क अची वई। उहा मुर्क आउं सम्झां थो त ईरान जी सरज़मीन खे ॾिसी पैदा कान थी हूंदी, छो त जंहिं माण्हू सालनि ताईं मुर्कियो न हुजे उनखे पंहिंजी सरज़मीन सां ऐं अवाम सां मोहबत जो सुवाल ई पैदा नथो थी सघे। अलबत्त उहा मुर्क ईरानी अवाम जे वहंदड़ रत खे ॾिसी पैदा थी हूंदी त तरसो अञा त कुझु कोन थियो आहे। असली कोस त आउं पंहिंजे मुक़दस हथनि सां कंदुसि ऐं जॾहिं ईरान जी सरज़मीन तां नग़मे खे ख़तमु करे घरनि में बेसुरनि मुलनि खां बाग़नि जो शोर बुलंद कराईंदुसि जिन खे ॿुधी ॿार डिॼी माइरुनि जी छातियुनि सां लॻी वेंदा। आउं सम्झां थो त शहनशाह ख़ुमैनी खां वधीक मुहिब वतन हो, जेको ईरान खां घणो वक़्तु जुदा जहिड़ो रही न सघियो ऐं मरी वियो। शाह वञण वक़्तु ईरान जे अवाम खे पैगाम ॾिनो त जाॻंदा रहिजो, ईरान जो मुस्तक़बिल तव्हांजे जाॻण ते दारोमदार रखे थो, मतां थोरी निंड करियो ऐं ईरान हमेशह लाइ तबाह थी वञे। वीचारे बादशाह खे कहिड़ी ख़बर त ईरान जी अवाम खे मज़हब जो नशो खाराए सुम्हारियो वियो आहे ऐं जंहिं क़ौम खे मज़हब जी दाइज़ापाम खाराई वेंदी आहे उनजी सदियुनि ताईं जाॻण जो सुवाल ई पैदा नथो थिए। हक़ीक़त हीअ आहे त बादशाह जे सभिनी ज़ुल्मनि जे बावजूदि
ख़ुमैनी जा पंहिंजे मुल्हनि जी फ़ौज ज़फ़र मौज सुमैत बादशाह सां इख़्तिलाफ़ ख़ालिस निजा ऐं ज़ाती हुआ। शाह जे सफ़ेदी इनक़लाब जा सभ खां वधीक असरात मुल्हनि ऐं मज़हबी माण्हुनि ते पिया। मिसाल तौरु उहे सभु जागीरूं ज़ब्त कयूं वियूं जेके आयतुल्ला हज़रात जे मदरसनि जे नाले में संदन शानदार ऐं अमीरानी ज़िंदगी जूं ज़ामिन हुयूं। डॉक्टर यासीन रिज़वी उहे सभु अंग अखर गॾु कया आहिनि जिन जे ज़रिए सफ़ेद इनक़लाब खे कामयाबु बणाइण जा उपाउ वरिता विया हुआ। शाह औरतुनि खे तालीम, तिजारत ऐं सियासत में हिसे वठण लाइ मर्दनि जहिड़ा मौक़िया ॾिना जंहिंखे ईरान जे आलमनि कुफ़र सम्झी गोड़ करे फ़साद बर्पा कराया। बादशाह हल्फ़नामे में क़ुरान जे लफ़्ज़ जे बजाए सिर्फ़ु आसमानी किताब जो लफ़्ज़ दाख़िल कयो जीअं उन जे ज़रिए हिंदन, पारसियुनि, ज़रदुश्तनि, बिहायनि, यहूदियनि ऐं ईसाइनि खे मज़हबी हिकजहिड़ाई हासिल थिए। ईरानी आलमनि उन ॻाल्हि खे बहानो बणाए पंहिंजो असर रसूख़ वधाइणु शुरू कयो। ईरान जे आइन में इहा ॻाल्हि काफ़ी वक़्त खां दाख़िल थियल हुई त ईरान जी पार्लियामेंट जे फ़ैसिलनि जी तस्दीक़ या तौसीक़ जेसीं ताईं घटि में घटि उलमा जे 5 रुकनी कमेटी नथी करे तेसीं ताईं उहो फ़ैसिलो नाफ़िज़ न सम्झो वञे। मरहूम डॉक्टर मुसद्दक़ बि इहा ॻाल्हि आइन मां कढाए न सघियो। आलमनि अॻिते वधंदे उहो मुतालबो कयो त जहिड़ी तरह पार्लियामेंट जा मेंबर सरकार वटां किन रियायतुनि जा मुस्तहक़ आहिनि से ॻाल्हियूं रियायतूं उलमा किराम खे ॾिनियूं वञनि। इहे ॻाल्हियूं मञण खां बादशाह इनकार कयो। नतीजे तौरु ख़ुमैनी ऐं शाह जो उहो तारीख़ी तसादम शुरू थियो जेको शहनशाह जी वफ़ात ऐं आयतुल्ला जी आमरियत ते ख़तमु थियो। आयतुल्ला खे जेके इख़्तियार ॾिना विया आहिनि तिन खे ॾिसी बादशाह जे कटर मुख़ालिफ़ सब्त हसन लिखियो त एतिरा इख़्तियार त बादशाह खे बि न हुआ ऐं हाणे ईरान शख़्सी आमरियत मां बदिलजी मज़हबी आमरियत जे बदतरीन गोद में वञी किरियो आहे जेका ईरान खे सदियूं पोइते वठी वेंदी। अॼुकल्ह ईरान ते मुल्हनि जो मुकमिल कब्ज़ो आहे जिन खे हुकूमत हलाइण जो को बि ॾांहुं न आहे। जंहिं क़ैद खाने में पिरह मुरकंदी हुजे, जिते शाम रोज़ानो रत जी सुरमई परदे में लिकी वेंदी हुजे, जिते जो रातियूं कॾहिं सितारनि जे कंदीलनि सां जगमगाईंदियूं हुजनि त कॾहिं चंड जी चांडाण में वेझंदियूं हुजनि, जिते 2 पहरो रोज़ानो चमकंदो हुजे, जिते शाम जी लालाण में रोज़ानो निखार ईंदो हुजे ऐं जिते हर सुबुह शाम पखी चहकंदा हुजनि, उनखे क़ैद खाने हुजण जे बावजूदु ऐश ऐं मुसरत जे सामान खां कीअं ख़ाली सम्झो वञे। मथियां लफ़्ज़ अबुल कलाम आज़ाद जा आहिनि जंहिं जेल जो घणो अरसो इंडियन नेशनल कांग्रेस जे सदर ऐं हिंदुस्तान जे सभ खां वॾे आलिम अदीब ऐं सहाफ़ी वारी हैसियत में गुज़ारियो। जंहिं सितारनि जी जगमगाहट बि ॾिठी हुई त सुबुह जो मुरकण बि ॾिठो हो, जंहिं सांवरी शाम खे राज करण वारनि जी छांव में निंड कंदे ॾिठो हो त रातिनि खे चंड जी चांडाण में वेझंदे बि ॾिठो हो। जंहिं सुबुह जी मुर्क 2 पहरनि जी चमक बि ॾिठी हुई त पखियुनि जूं लातियूं बि ॿुधी हुयूं। उन करे खेसि क़ैद खाने में ज़रूरु ऐश ऐं मुसरत जो सामान नज़र आयो हूंदो, पर जंहिं माण्हू क़ैद खाने में सालनि ताईं चंड जो चहिरो न ॾिठो हुजे, जंहिं कॾहिं रात जा कारा कारा ज़ुल्फ़ न ॾिठा हुजनि, जंहिं सितारनि जी मुर्क लिकलिकोटी न ॾिठी हुजे, जिते को वण न हुजे, जिते पखीअ चहकनि ऐं कोयलूं लातियूं लवनि, जिते शाम जी लालाण ॾिठे एतिरो अरसो गुज़री वियो हुजे जेतिरो महबूब जे मुहांडे ॾिठे गुज़रियो हुजे, जिते पिरह मुरखंदी न पर कोड़ा वसाईंदी ईंदी हुजे ऐं जिते 2 पहर टांडनि जा बुक ऐं छॼ भरे खोलियुनि में उछलाईंदा हुजनि, जिते सिर्फ़ु गारनि जा गीत, ॿीड़ियुनि जी मौसीक़ी ऐं फटकनि कोड़नि जी ढोलक वॼंदी हुजे, जिते जे माण्हुनि जे चहिरनि तां ज़िंदगी जी उमंग मोकिलाए वई हुजे, त अहिड़ी जाइ खे ऐश ऐं मसरत चवण त ठहियो, पर उनखे दोज़ख सॾण बि दोज़ख जी तौहीन आहे। ग़ुलाम मुल्कनि जा जेल हमेशह वर्करनि ऐं कारकुननि लाइ ठहंदा आहिनि। हीअ चूंड वर्क असां जी ख़िदमत में शामिल करे रहिया हुआसीं नामियारे लेखक ऐं क़ौम परस्त अॻवान अब्दुल वाहिद आरीसर जे किताब माड़ियनि मारिस कीनकी मां। अव्हीं प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो कुझु वर्क किताब मां ऐं अव्हां जी ख़िदमत में अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे।
इल्म अदब सियासी सकाफ़ती ऐं समाजी सरगर्मियुनि खे अवली जे बुनियाद ते नशर कयो वञे थो। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा कयो। असांखे अव्हां जे सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। असांजे सहकार लाइ क़दम वधायो ऐं असां सां हिन सफ़र में हमसफ़र बणिजो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हीं पंहिंजे मोबाइल ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर में वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करियो। हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾो गॾु अव्हीं यूट्यूब ते वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, जंहिं ते असांजा गुज़िरियल प्रोग्राम बि मौजूदु आहिनि। उहे प्रोग्राम जेके मालूमात जे अमुल ख़ज़ाने सां टिमटार आहिनि, उन्हनि में गुलाबनि जहिड़ा गीत बि शामिल आहिनि ऐं उन्हनि क़ौमी अॻवान जूं तक़रीरूं बि शामिल आहिनि जेके हाणे हिन जहान में त नाहिनि रहिया, पर उन्हनि जो सिंधी अदब, सिंधी मौसीक़ी ऐं क़ौमी जदोजहद में अहम किरदारु रहियो आहे। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाणे शामिल करियूं था नामियारे लेखक अमीर बख़्श शर जे किताब राई पेर रत कया मां चूंड वर्क। अमीर बख़्श शर लिखे थो, अबे मरहाद जे चवण मूजिबि शायदि हू पाकिस्तान ठहण खां कुझु साल अॻु जो ई ज़मानो हुयो जो मीर ताज मुहम्मद टालपुर साहिब जूं छन वारियूं ही ज़मीनूं दह खिपरे जे ॿिनि वाणियुनि सेठ चणीमल ऐं सेठ कारेमल मकाते तौरु 10 रुपया फ़ी एकड़ वरितियूं हुयूं। रघु मेघवाड़ बि खिपरे जे उन्हनि वाणियुनि जो उते खिपरे में को कमदार काराउ हुयो जो वाणियुनि जे अचण वक़्तु हू बि पंहिंजे समूरे वेढ़े सुमेत उन साल हिन पट में आयो हुयो ऐं मौजूदा ॻोठ जे ओभर तरफ़ सलेमान शाह जे क़ब्रिस्तान लॻ दड़े ते मौजूदु देवन जी घाटी झंग में कचा घरड़ा ठाहे अची आबाद थियो हो ऐं उहे अंग्रेज़नि जी हुक्मरानी जा पिछाड़का साल हुया ऐं फेल मस्त जी मस्ती खे सिंध में सोरिया बादशाह टोटा चॿाए चुको हो। शायदि उहे शहीद सोरिया बादशाह ऐं उन सरफरोश हुरन पारां हलंदड़ आज़ादी जी तहरीक जा पिछाड़का ॾींहं हुया। सोरिया बादशाह जी गिरफ़्तार थियण बाद हुर तहरीक जी सरवाणी करण लाइ को बि नाले वारो माण्हू ज़ाहिरी सरवाणी लाइ कोन रहियो हो। तॾहिं टिड़ियल पखड़ियल हुरन जी तहरीक जे गुमनाम ऐं रूपोश कमांडरनि जे हुकुम ते हुर फ़क़ीरनि पोयां पसाह खणंदड़ अंग्रेज़ सरकार सां टकर खाइण सां गॾोगॾु इलाइक़े जे अंग्रेज़नि सां ॿिट मक़ामी माण्हुनि ते बि राताहा हणणु शुरू कया हुआ। ईअं आज़ादी जी तहरीक जी ॾोहारी ऐं अंग्रेज़ जे वफ़ादार मक़ामी हिंदनि तोड़े मुसलमाननि मतिलबु त सुकनि सां गॾु कई बेॾोह मक़ामी सावा बि लूसाटजण लॻा हुया, जिन में अक्सरियत हिंदनि जी हुई। एकड़ ॿेकड़ को मुसलमान बि हूंदो हो, जिन ते हुरनि खे शक हूंदो हो त इहे पंहिंजनि सुखियुनि संजनि सेठियुनि जी मार्फत गोरनि वटि संदन मुख़बरी था कनि। माण्हू चवंदा हुया त शायदि रोगेमल जे सेठियुनि जी अंग्रेज़ फिल मस्त सां बि का चङी मोचारी राही पोखी हुई, जंहिं करे हुरनि फ़क़ीरनि खे रगेमल ते बि पको चुगल पाए जो शक हुयो, जंहिंजे करे हुरनि जे किन टोलनि 2 भेरा रुगेमल जे वेढ़े ते हलाऊं करे फुरूं कयूं बि हुयूं त गॾोगॾु काफ़ी भेरा हुन जो वाटूं झले घात हणी रगेमल जे सिर वठण जा बि जतन कया हुआ। पर काके रगेमल जो को लोलो अघाणियल हुयो या के पीर ज़ोर हुयसि जो हर भेरे हू बची वेंदो हो। जेतोणीक 2 भेरा झलजण बावजूद बि हुरन खां बची निकिरण ताईं त रघोमल ठुप कोन ठिड़ियो हो। पर जॾहिं हिंदुस्तान जो विरहाङो थी वियो ऐं मज़हब जे नाले ते हिकिड़े मुल्क मां 2 मुल्क थिया त मक़ामी मालदार वाणिया ऐं ॿिया सुखिया हिंदू बि धड़ाधड़ हिंदुस्तान ॾे भॼणु शुरू थिया। समय जुड़ेजे जो शहर बि ख़ाली थी वियो, वाणियुनि जो दबदबो बि होरियां घटिबो ख़तमु थी वियो त रुगेमल खे बि पद मटाइण ऐं उतां सामान खणण लाइ होरा खोरा थियण लॻी। सुवालु इहो हो त रगेमल जे सेठियुनि ऐं ॿियनि हर ॾोखियुनि जे रातो वाह वतन छॾे हली वञण बाद हू वीचारो आख़िर वञे त वञे केॾांहुं। केर खेसि पाण सां गॾु विहारे ऐं ॿरंदी बाह में हथ विझी हुरण सां फिटाए अहिड़ो अड़बंग खेसि कोई कोन थिएसि जो उते खेसि नाने उर्स खान सां रखियल पुराणो दीन पोइ यादि आयो, जेको पिणु हिन वांगुरु ग़रीब मिसकीन ऐं मिराणी ज़मीन ते
हर हारी हुयो। पर ॾुखीअ सुखी में आधी असुर महल रघेमल जा साणस चङा पेर भरियल हुया ऐं हू बि हमेशह न आधी ॾिसंदो हुयो न माझी। रघेमल जी हकल ते हथे ख़ाली हलियो ईंदो हो। ईअं रघेमल जूं ॻिच ॾींहं ताईं नाने उर्स सां लॾो खणी साॻे सां वेहण लाइ सलाहूं हलियूं ऐं नेठि हिकिड़े ॾींहुं उर्स खान ओड़े पाड़े जो ॻिच सारियूं ढॻीअ गाॾियूं जोटाए रुघेमल जी समूरे वेड़े खे लॾाए पंहिंजे पाड़े में वठी आयो, जेको बि साॻे मीराणी ज़मीन ते हुयो ऐं अॼु बि आहे। शायदि उन ख़्याल सां त उर्स खान शर बरोच हुयो ऐं शरण बरोचनि जे पाड़े में धाड़ो हणण खां मन त हुर फ़क़ीर पासो कनि हा या ॿिया ॾुहारी बि टारो कनि हा। पर हिते लॾी अचण बाद उर्स खान रघेमल जी सोच ऐं सम्झ मुताबिक़ ईअं कोन थियो। पाकिस्तान ठहण बाद बि हुरन रुघेमल ते हिते बि हलाऊं कयूं, पर सदाईं संस पीर ज़ोर हूंदा हुया या को ॾिनो आॾो पियायसि। अलाए मुड़ुस को वॾो सोणी हूंदो हुयो जो हू हर भेरे जे हमलनि खां बची वेंदो हो। अबो साईं ॻाल्हि कंदो हुयो त हिकिड़े भेरे हुरन जो हिकिड़ो टोलो रघेमल ते हलां करे संस वेड़े खे फुरण लाइ उतरां समय जुण जी फुटियल ॻोठ वटां अची लथो हुयो। हुननि पंहिंजे मथां ओढियल ॿिपुड़ियुनि अजरकनि में बंदूकूं लिकाए रखियूं हुयूं। उहो टोलो मीराणी छन जी बनी जे पाणी जे वारे ते बीठल हिकिड़े मेघवाड़ हारी खे परियां खां ई सूंहों ठाहे अॻियां करे आयो हो त असीं उर्स खान शर जा महिमान आहियूं। असांखे संस उताक ते पहुचाए ऐं जॾहिं सादड़ो सबाजड़ो ऐं हुरन जे दिलबे में आयल मेघवाड़ हारी उर्स खान जे नकली महिमान जे अॻियां थियो, ॻोठ जे वेझो पहुची उर्स खान जी झुगी जड़ी उताक तरफ़ मुड़ियो हुयो, तॾहिं फ़क़ीरनि अजरकनि मां हथियार कढी वरिता हुया। मेघवाड़ हारी खे बि ॿ-4 थफड़ूं हणी खणी अॻु में कयो त उठ जा पुछ एॾां केॾां थो हली। असीं उर्स बुर्स जा मिज़मान न आहियूं, पिण रुघेमल जा मिज़मान आहियूं। असांखे हली रुघे जो घर ॾेखार। ईअं उन मेघवाड़ थिड़कंदे थिड़कंदे हुरन फ़क़ीरनि जे उन टोली खे वञी रघेमल जी ओटी ते बीहारियो हुयो ऐं पोइ उन ॾींहुं हुननि मेघवाड़नि जो जुमली पाड़ो घर घर करे फुरियो हुयो ऐं रघे जी ॻोल्हा तोड़े पुछा कंदा रहिया। तॾहिं उर्स खान दीनपे जो भरम निभाईंदे दलेरी सां हुरन फ़क़ीरनि वटि वारदात हलंदे हलियो वियो हो। वॾी ॻाल्हि त रघोमल उन्हनि ॾींहंनि संस घरवारी सुधो केॾां ॿाहिरि वेंदे पंहिंजो हिकिड़ो पुटु बेखोमल उर्स खान जे घर छॾे वियो हो। सो उर्स खान रुघेमल जे अकेले पुटु बेखे खे पंहिंजी न्याणियुनि जा कपिड़ा पहिराए चीच मां झले वञी फ़क़ीरनि जे विच में बीठो त फ़क़ीरनि राइफल सीने ते रखी पुछियसि, पोढ़ा रुॻो ॾेखार ऐं रघे जो घर ॾेखार। उर्स खान विराणनि त फ़क़ीर रघे जे घर में त पाण बीठा आहियूं, बाक़ी रघो ऐं संस घर वारे हिते कुरण। फ़क़ीरनि जी वॾी हवा में हिकिड़ो फायर करे ॾहकाव पखेड़ींदे उर्स खान खे चयो त पोइ जो रघो घर में न आहे त संस औलाद ॾेखार। नाने उर्स खान रघेमल जे पुटु बेखे जे मथे ते हथु रखी विराणियो हुयो। फ़क़ीर रघे खे हिकिड़ो ई पुटु आहे जेको राति खां बिना घणो बीमार हुयो। फजर जो ई ॿई ज़ाल मुड़ुस ॿई ढगे गाॾी जोटे खेसि इलाज लाइ शहर वठी विया आहिनि। हाणे वरण वारा हूंदा। एतबार न चओ त आऊं अव्हांजो मुस्लमान भाउ आहियां ऐं हीअ ॾिसो त आऊं पंहिंजी न्याणी जे मथे ते हथु रखी जहिड़ो कर सूंहं साग सां इहा ॻाल्हि पियो चवां। उर्स खान जी अहिड़े अखर ते फ़क़ीरनि खे यकीन अची वियो हो ऐं ईअं उर्स खान जे उन कूड़ीअ साग सां रघेमल जे अकेले पुटु बेखेमल जी हयाती बची वई हुई। ॻाल्हि कंदा हुया त उन ज़माने में गुलो मेघवाड़ नओं परिणियो हो। संस घरवारी खे तंहिं ॾींहंनि में नओं वॻो ऐं खोड़ सारा ज़ेवर पहिरियल हुआ। सा फ़क़ीरनि जे भउ खां घर छॾे वठी ॿाहिरि भॻी हुई त फ़क़ीर बि पोयां भॼंदा आया हुअसि। साम्हूं कुझु ॿरोचाणियूं फ़क़ीरनि जे हमले खां बेख़बर ॻोठ जे उलंदी खुई तां पाणी जा दिला भरण लाइ पइवियूं त उन्हनि जी गिघेली वेस ते नज़र पवंदे ई फ़क़ीर मेघवाड़ माई जो पीछो छॾे हेठि कंध करे पुठिते मोटी विया हुआ। पोइ ॻाल्हियूं हलियूं त उहा सां मंझंदि साञा हुई त बरोचनि जे घरनि खां पासो करिणो आहे या थी सघे थो त मंझंदि को बरोच बि हुर फ़क़ीर बि हुजे। सा ख़ुदा खे ख़बर, ॿी उन्हनि फ़क़ीरनि खे ख़बर। पर रघुमल पोइ बि कोन थिड़ियो, न मुल्क छॾे भॻो, छो जो हू वीचारो वॾे नाले वारो त हुयो पर वॾे माल वारो कोन हुयो। जेतोणीकि वॾे माल वारा भाई बंद सभ जा सभु हल्की फुल्की हलां ते माल मॾियूं अध मुल्ह ते हलाए हिंदुस्तान हलिया विया।
पर रघे मल पोइ बि पंहिंजो अबाणो वतन ऐं अबाणा कख न छॾिया ऐं अबरी सबरी हाल सारो हिते ई रहियो। जेतोणीकि पाकिस्तान ठहण बाद बि उन रघे मल पंहिंजी सखा मरवत ऐं आय वय जी आधारे वज़ वॾी ओज ॾिठी ऐं पंहिंजे पोयां वरी नालो छॾे वियो। अॼु बि संस हॾड़ा हिन मिटी में दफ़न आहिनि, पर मिटी सां मिली मिटी थी विया आहिनि। उहो हींअर जे सिंधी माण्हुनि टके पैसे जी ॻाल्हि ते अबाणा कख छॾे पराए देश पधारण वारनि लाइ हिकिड़ो वॾो मिसाल आहे। ॻाल्हि कंदा हुआ त पाकिस्तान ठहण बाद हुरनि जे वारदातनि में कुझु ठापर आई हुई, पर मीर साहिब जूं ज़मीनूं पोइ बि मकातनि में ई रहियूं। अॻु वाणिया मकातेदार हूंदा हुआ ऐं वाणियुनि जे वञण खां पोइ हाणे मुस्लमाननि मकाता वठणु शुरू कया हुआ। मीर साहिब खे ज़मीन संभालण जी का बि ऊन न हुई, न ई का ॿिन्हिनि जे दंगन दड़नि जी कल्ह हुई। बसि छटीह छमाही कंहिं दाह दड़े ते या शिकार जी शौक़ सां मीर साहिबनि जेकर को ॿिन्हिनि तां भेरो भॻो त वाह, न त थियो ख़ैरु। ओन बि भला छो हुजे, चवंदा हुआ त मीर साहिब वटि एतिरी दौलत हुई जंहिंजो काथो लॻाइणु मुश्किल हुयो। चवंदा हुआ त असांजे तर में तोड़े हिंद सिंध में उहा आम ख़बर हुई त मीर ताजमहल टालपुर रोज़ानो सुबुह जो हिरन में तोहरजे थो। हे कुझु वर्क असां अवां जी ख़िदमत में पेश कया नाम्यारे लेखक अमीर बख्श शर जे किताब राय पेर रत कया मां। इन ते ई अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी छा लिखां। ओ सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।